नाज़रीन, कराची में गाॾी फुरे फरार ٿيندڙ 4 जवाबदार हैदराबाद ڀرسان पुलिस मुक़ाबले में मारजी विया आहिनि। इन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि सलीम अला। जी सलीम, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, जेको आहे पुलिस मुक़ाबलो थियो आहे हैदराबाद ऐं जामशोरो पुलिस जा दावा आहे त M9 मोटरवे ते फ़ौरन सां मुक़ाबलो थियो आहे या दावा कई आहे DIG हैदराबाद तारिक धारे जो। हिननि चयो आहे त जेके पोरू आहिनि उन्हनि जी ऐं पुलिस जी फायरिंग जी ॾे वठ में जेके 4 पोरू आहिनि उहे जेको आहे उहो मारिजी विया आहिनि ऐं चइनी जेके पोरू आहिनि जे हवाले सां इहा दावा कई पई वञे त चारई जेके पोरू आहिनि इहे इंतिहाई संगीन ॾोहनि में मुलविस आहिनि। इन हवाले सां इहो चयो पियो वञे त हिननि जी जेका आहे उहा रिकॉर्ड जेको आहे उहो चेक कयो पियो वञे। पर ही जेको आहे जमाली पुल सचल ॻोठ कराची भरिसां हिकिड़ो वाक़ियो थियो हुयो। जे मुतलिक़ ॿुधायो पियो वञे त ही जेको आहे कंबरवासी आहे अदनान मक्सी, जेको हुते जेके जवाबदार आहिनि उन्हनि हिन खां गाॾी फुर कई आहे, हुन ते मदामत कई ऐं उहो क़तल थी वियो जॾहिं त हुनजो पुटु जेको अकबर मक्सी मारिजी वियो। हिनजो जेको पीउ आहे उहो अकबर मक्सी ऐं अदनान मक्सी जो जेको भाउ आहे अदनान, इहे ॿई ज़ख़्मी थिया आहिनि ऐं हुन खां पोइ ही ॿई जेके जवाबदार आहिनि उहे हुननि खां गाॾी फुर करे फरार थिया आहिनि। जंहिंखां पोइ जेको आहे उहो मुक़ाबिलो थियो आहे जंहिं दौरान जेको आहे चारई जेके जवाबदार आहिनि उहे मारिजी विया आहिनि। ॿुधायो पियो वञे त ही जेको अदनान मक्सी आहे हुनजो वालिद साहब जेको आहे अकबर मक्सी उहो PPMPA जो जेको आहे उहो PA ॿुधायो पियो वञे। जी सलीम अला, महिरबानी जी।